नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त औरताणे आवाज़ ते हरकजी अगवा थियल गमबट वासी नौजवान धाड़ेलन जे चंबे मां फरार थी क़रमपुर पहुतो है। औरताणे आवाज़ ते हरकजी अगवा थियल नौजवान धाड़ेलन जे चंबे मां फरार थी वियो नौजवान वकार मेमण वज वठी क़रमपुर पहुतो है, जिथे खेसि ज़ंजीर लॻल हुई। धाड़ेलन ज़ंजीर लॻाए पलाल में रखियो। धाड़ेलन खे निंड अची वई, जंहिंजो फ़ाइदो खणी आऊं उतां भॼी निकितो आहियां, जिते ॻोठाणनि वकार मेमण खे क़रमपुर पुलिस थाणे पहुचायो है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त औरताणे आवाज़ ते हरकजी अगवा थियल गमबट वासी नौजवान धाड़ेलन जे चंबे मां फरार थी क़रमपुर पहुतो है। औरताणे आवाज़ ते हरकजी अगवा थियल नौजवान धाड़ेलन जे चंबे मां फरार थी वियो नौजवान वकार मेमण वज वठी क़रमपुर पहुतो है, जिथे खेसि ज़ंजीर लॻल हुई। धाड़ेलन ज़ंजीर लॻाए पलाल में रखियो। धाड़ेलन खे निंड अची वई, जंहिंजो फ़ाइदो खणी आऊं उतां भॼी निकितो आहियां, जिते ॻोठाणनि वकार मेमण खे क़रमपुर पुलिस थाणे पहुचायो है।